नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी थाणे ते डाली शहर भरिसां ॻोठ अंबरवाह में कलोड़ा बिरादरी जे क़तल थियल टिनि ॼणनि पीरसन गुलाम कादिर कलोड़ो, संदसि पुट अब्दुल जब्बार कलोड़ो ऐं भाइटे न्याणो अब्दुल हफीज़ कलोड़ो जे क़तल केस दाख़िल। थाणे ते क़तल ऐं दहशतगर्दी एक्ट समेत मुख़्तलिफ़ कलमनि तहत ॿ अलॻि अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि। भरिया सिटी में ॿिन्ही केसनि में 17 जवाबदार नामज़द कया विया आहिनि। मक़तूल अब्दुल हफीज़ कलोड़ो जो केस संदसि वालिद गुलाम सरवर कलोड़े जी फरियाद ते 5 जवाबदारनि ते मुज़फ़र उर्फ लालू, सैफुल्ला, नदीम कलोड़ो ऐं मोहसिन कलोड़ो जा नाला जवाबदारनि में शामिल कया विया आहिनि। ॿिन्ही मक़तूलनि पीरसन गुलाम कादिर कलोड़ो ऐं संदसि पुट फौजी अब्दुल जब्बार कलोड़ो जो क़तल केस, अब्दुल जब्बार जी भेण मसामा शाहिदा जी फरियाद ते 12 जवाबदार मोहसिन कलोड़ो, मुज़फ़र, मोहम्मद अली, सैफुल्ला, नईम, नदीम, अफजल, अब्दुल खुदूस, मिस्कीन, मोमिन, सनाउल्ला ऐं कुदरतुल्ला मथां दाख़िल कया विया आहिनि। पुलिस टिनी जवाबदार मोमिन, मिस्कीन ऐं कुदरतुल्ला के गिरफ्तार करे वरितो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।